हिते अवां खे ॿुधायूं त IG सिंध गुलाम नबी मेमण पारां यौम अली जे मौक़े ते सिंध में सिक्योरिटी जा इंतज़ाम फुल प्रूफ बणाइण जी हिदायत कई वई आहे। मरकज़ी जुलूसनि जे गुज़रगाहनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया वञनि। IG सिंध जो इहो चवणु आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरामद थींदड़ नंढनि वॾनि जुलूसनि जे भरिसां इंटेलिजेंस खे वधीक मज़बूत बणाए वञे। IG सिंध पारां हिदायत कई वई आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। IG सिंध गुलाम नबी मेमण पारां यौम अली जे मौक़े ते सिंध में सिक्योरिटी जा इंतज़ाम फुल प्रूफ बणाइण जी हिदायत कई वई आहे। IG सिंध हिदायत कई आहे त मरकज़ी जुलूसनि जे गुज़रगाहनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया वञनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बरामद थींदड़ नंढनि वॾनि जुलूसनि जे भरिसां इंटेलिजेंस खे वधीक मज़बूत बणाए वञे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। IG सिंध गुलाम नबी मेमण पारां यौम अली जे मौक़े ते सिंध में सिक्योरिटी जा इंतज़ाम फुल प्रूफ बणाइण जी हिदायत कई वई आहे। मरकज़ी जुलूसनि जे गुज़रगाहनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया वञनि। IG सिंध पारां इहा हिदायत कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। IG सिंध गुलाम नबी मेमण पारां पूरी सिंध में जो यौम अली जा जुलूस आहिनि उन जे हवाले सां सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे सख़्त कया विया आहिनि। जेके मरकज़ी रूट्स आहिनि उन में सिक्योरिटी जी वाचिंग ऐं जेके गेट्स आहिनि उहे लॻायूं वयूं आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त पूरी सिंध समेत जेके कराची में अॼु जेको मरकज़ी जुलूस आहे नेशनल पार्क खां निकिरंदो उन जे रूट्स ते बि जेको आहे हज़ारे पुलिस एहलकार तैनात कया विया आहिनि ऐं जेके भर पासे में बिल्डिंगूं आहिनि उते बि जेके आहिनि शूटर तैनात कया आहिनि। उन सां गॾोगॾु पुलिस सां गॾोगॾु जेकी रेंजर्स आहे उहा बि तैनात कराई वई आहे ऐं जेकी चेकिंग जे दौरान जेकी बि जुलूस ईंदा उन्हनि खे चेकिंग खां बाद में जेको आहे उन रूट ते छॾियो वेंदो ऐं जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि सदर जा ख़ासि करे उन में ईंदड़ वेंदड़ जेके रस्ता आहे उन्हनि ते कंटेनर आणी करे पिणु बंदि कयो वियो आहे। पर IG सिंध जो चवणु आहे त पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे पूरी सिंध में इमाम बारगाहुनि जे गेटनि ते ॿाहिरां तैनात कई वई आहे जीअं नाख़ुशगवार वाक़े खे मोड़ण जे लाइ तयारु हुजनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।